शागिर्द प्रोफेसर ऑफ बॉटनी गवर्नमेंट सचल सरमस्त डिग्री कॉलेज रानीपुर अज पांजी क्लास बॉटनी जी टेस्ट कंडक्ट कराई। ही जेके उस्ताद ग्राउंड में बीठा आहिनि उहे टेस्ट खे विज़िट पिया कनि, ऑब्ज़र्व पिया कनि त टेस्ट कीअं पई हले। ही बि हिकु निशानी आहे त तव्हां जे कॉलेज जी पढ़ाई जो मयार कीअं पियो हले, कहिड़े तरीक़े सां पियो हले।